अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नाम्यारे शाइर अदीब साफ़ी ऐं हकीम शमशीरुल हैदरी जो पूरो नालो शमशीर अली वल्दा रसूल बशीर ख्वाजा हो। संसद जनम 15 सितंबर 1931 ते शहर कढण ज़िले बदीन में थियो। शमशीर इब्तदाई तालीम बदीन मां हासिल कई। वधीक तालीम वठण लाइ 1948 में सिंध मदरसतुल इस्लाम कराची में दाख़िल थियो, जितां हड़ताल कराइण जे इल्ज़ाम खेसि स्कूल मां कढियो वियो। साल 1950 में तालीम अध में छॾे ॻोठ मोटी आयो ऐं मैट्रिक करे न सघियो। कुझु वक़्त खां पोइ वरी तालीम वठणु शुरू कयाईं। कुझु वक़्तु NGV स्कूल कराची, नूर मोहम्मद हाई स्कूल हैदराबाद ऐं लॉरेंस स्कूल टंडे बागे में पढ़ियो। सिंध यूनिवर्सिटी जामशोरे मां BA ऐं पोइ 1963 में MA सिंधी अदब में कयाईं। MA आख़िरी साल हुन पोइट फॉर ऑल टाइम्स ऐं सिंध जी आज़ाद शाइरी जे उनवान सां मोनोग्राफ लिखियो। उन खां सवाइ दीनी तालीम हाजी अहमद मल्लाह जे मदरसे बदीन मां हासिल कयाईं। ऐं हाणे प्रोग्राम में शामिल करियूं था शाइरी। जी हा, नाम्यारे शाइर शमशीरुल हैदरी जी ख़ूबसूरत शाइरी। पीअण जा बहाना पियारण जूं ॻाल्हियूं, जीअं शाल करके जियारण जूं ॻाल्हियूं, हलिया तेसि ताईं दिलियूं आज़मायूं, अखियुनि खे करण ॾे निहारण जूं ॻाल्हियूं, इरादनि खे मिलंदो अमल जो सहारो, चङियूं थींदियूं गॾिजी गुज़ारण जूं ॻाल्हियूं, मतां यादि में ई न गुम थी वञी तूं, इहे ई त आहिनि विसारण जूं ॻाल्हियूं। हकल सां त पहुता हुआ यार पंहिंजा, वरी विया करे आग ठारण जूं ॻाल्हियूं। गुलिस्तान शायदि जलाए छॾींदा, वधी वियूं ॿूटनि खे ॿारण जूं ॻाल्हियूं। किथे आहे शमशीर जो चंग चोरे, किथे आहे शमशीर जो चंग चोरे, ज़मानो त भुलिजी वियो चारण जूं ॻाल्हियूं। अॼु मुंहिंजे अंगण मुंहिंजा महबूब अचनि शायदि, वरिहनि जे विछोड़े जा सभु सूर लहनि शायदि। माहौल जी मस्ती में मुर्कनि सां मिलियूं सुर्खियूं, रूहनि जा इहे रेला चांडाण घुरनि शायदि। हिकु वार त दिलि खोले हर ॻाल्हि चई छॾिबी, इंसाफ़ जे अखियुनि मां ॻोढ़ा बि ॻड़नि शायदि। ख़ाली बि करियो जल्दी इंसाफ़ जे मसनद खे, मज़लूम अची पहुता हक़दार हुजनि शायदि। धरती जो दिलावर अॼु तारनि ते सवार आहे, इंसान जी अज़मत जा ऐलान थियनि शायदि। इब्लीस खे चई छॾियो सजदे जी तयारी कर, दुनिया ते अनल हक़ जा इसरार खुलनि शायदि। सूरी ते सॾण वारा हिकु ॻाल्हि त सोचे ॿुध, मक़तल में अचण वारा मंसूर हुजनि शायदि। बुलबुल जे बयाननि ते बरहम न थियणु घुरिजे, आईंदा बहारी जा पैगाम हुजनि शायदि। शमशीर खे सॾु करियो, शमशीर किथे आहे, शमशीर खे सॾु करियो, शमशीर किथे आहे। महफ़िल खे मचाईंदो उनजो ई सुखन शायदि। असीं हाल हीणा अव्हां जी खुदाई वॾी ॻाल्हि आहे, असीं हाल हीणा अव्हां जी खुदाई वॾी ॻाल्हि आहे। हले पई अञा ज़िंदगी जी लड़ाई, वॾी ॻाल्हि आहे। अंधेरनि में पलिजे पई रोशनाई, वॾी ॻाल्हि आहे। अञा वक़्त खे पई ॻोल्हे सचाई, वॾी ॻाल्हि आहे। अवीं हुसन ते पंहिंजे नज़रनि जा पहिरा अञा तेज़ करियो, अवीं पंहिंजे हुसन ते नज़रनि जा पहिरा अञा तेज़ करियो। करियूं पिया असीं इश्क जी रहनुमाई, वॾी ॻाल्हि आहे। असां इश्क वारनि जा अरवाह आज़ादु आहिनि नज़िल खां, अब्ज़ ताईं आहे असांजी रसाई, वॾी ॻाल्हि आहे। ज़माने जा मंसूर आहियूं असीं, ख़ूब मशहूरु आहियूं, ज़माने जा मंसूर आहियूं असीं, ख़ूब मशहूरु आहियूं। असां सूरियनि ते न गर्दन झुकाई, वॾी ॻाल्हि आहे। उते ई हुई मुंहिंजे ख़्वाबनि जी जन्नत, सितारनि जी धरती, वधी वेई अर्शे बरी जी ऊचाई, वॾी ॻाल्हि आहे। निगाहूं खणी दाद जे लाइ मुर्कण जी कहिड़ी ज़रूरत, अवीं आयो सोणा, अव्हां जी इहा ई वॾी ॻाल्हि आहे। तूफ़ान जे दरमियान किनारनि जी ॻाल्हि कर, मूंसां ज़िंदगी जे सहारनि जी ॻाल्हि कर। आहिनि ई पसंदि मूंखे ख़िज़ा जूं नवाज़िशूं,
ए हमनशीन मूंसां बहारनि जी ॻाल्हि कर, आई न रास महिरो मुहबत जी ज़िंदगी, छा थी पियो तूं चंड ऐं तारनि जी ॻाल्हि कर। ए दोस्त मुंहिंजी तशनगीअ दीद खे त ॾिस, दामन कशे निगाह निगारनि जी ॻाल्हि कर। मुंहिंजे अॻियां गुलनि जी वफ़ा जो न कर बयां, हा बरसिबियल तज़करे ख़ारनि जी ॻाल्हि कर। मैखानाए जहान में लुटाए शराब ज़ीस्त, ए दोस्त ज़िंदगी जे बहारनि जी ॻाल्हि कर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।